पहिरीं वर्ल्ड वार जॾहिं जापान हार मञी जितां कोरिया खे आज़ादी मिली, जेका अॻिते हली कोरिया खे ॿिनि हिसनि में विरायो वियो, नॉर्थ कोरिया ऐं साउथ कोरिया। अॼु असां नॉर्थ कोरिया जे बारे में मालूमात हासिल कंदासीं। नॉर्थ कोरिया जे बारे में तव्हां कॾहिं न कॾहिं ज़रूरु ॿुधो हूंदो, ख़ासि तौर ते एटमी हथियारनि जे तजुर्बे जे हिसाब सां ही मुल्क ख़बरुनि में रहंदो आहे। पर हिन वीडियो में मां तव्हांखे नॉर्थ कोरिया जे बारे में कुझु अहिड़ा सच ॿुधाईंदुमि जंहिं ते तव्हांखे यकीन न ईंदो। उन लाइ त नॉर्थ कोरिया खे दुनिया जो ख़तरनाक तरीन मुल्क बि चयो वेंदो आहे। दोस्तों, नॉर्थ कोरिया जो सुप्रीम लीडर किम जोंग उन आहे। 33 सालनि जो किम जोंग उन जो ख़ानदान कई दहाकनि खां नॉर्थ कोरिया ते हुक्मरानी कंदो ईंदो आहे। नॉर्थ कोरिया केतिरो ख़तरनाक आहे, तव्हां इन ॻाल्हि मां अंदाज़ो लॻाए सघो था त हिन ख़ानदान खां अलावा को ॿियो सोचे बि नथो सघे त हू नॉर्थ कोरिया ते हुक्मरानी करे। ही चवणु ग़लति न हूंदो त नॉर्थ कोरिया में हिन ख़ानदान जी पूॼा कंदा आहिनि। दोस्तों, नॉर्थ कोरिया में इलेक्शन बि नाले जी थींदी आहे। ही नाले वारियूं इलेक्शन बि वॾी दिलचस्प अंदाज़ में थींदियूं आहिनि। नॉर्थ कोरिया जे सुप्रीम लीडर किम जोंग उन जे ख़ानदान जे ख़िलाफ़ वोट ॾियण वारे खे हिकु स्पेशल बूथ में वठी वेंदा आहिनि। उन वोटर खे ॿुधाइणो पवंदो आहे त हू छो हिननि जे ख़ानदान जे ख़िलाफ़ वोट ॾेई रहियो आहे। हिननि जे ख़ानदान जे ख़िलाफ़ वोट ॾियण वारे खे सख़्त खां सख़्त टॉर्चर मां गुज़रणो पवंदो आहे। जंहिंजो सबूत ही आहे त किम जोंग उन 100% वोट वठी कामयाबु थियो। मतिलबु त कि हिकु माण्हूअ बि किम जोंग उन जे ख़िलाफ़ वोट ॾियण जी हिमत न कई। नॉर्थ कोरिया जा माण्हू ॿाहिरीं दुनिया खां बिल्कुलु कटियल रहनि था। उतां जे माण्हुनि खे बिल्कुलु ख़बर न आहे त ॿाहिरि जी दुनिया में छा थी रहियो आहे। नॉर्थ कोरिया में सिर्फ़ु 5 चैनल हलंदा आहिनि जेकी गवर्नमेंट हलाईंदी आहे ऐं उन्हनि ते हर वक़्तु किम जोंग उन जे बारे में ॿुधायो वेंदो आहे। माण्हुनि खे टीवी ते रुॻो उन्हनि जे सुप्रीम लीडर किम जोंग उन ई नज़र ईंदो आहे। नॉर्थ कोरिया में इंटरनेट आम माण्हू इस्तेमालु नथा करे सघनि। इंटरनेट इस्तेमालु करण लाइ हुकूमत खां ख़ासि तौर ते इजाज़त वठणी पवंदी आहे ऐं इहा इजाज़त सभिनी खे नाहे मिलंदी। जिन चंद हज़ार माण्हुनि खे इंटरनेट इस्तेमालु करण जी इजाज़त हूंदी आहे, उन्हनि ते बि वॾी नज़र रखी वेंदी आहे त हू कहिड़ी वेबसाइट खोले रहिया आहिनि। इहा ई वजह आहे त हिकु नॉर्थ कोरियन शहरी खे ॿाहिरि जी दुनिया में छा थी रहियो आहे का ख़बर न आहे। दोस्तों, 2010 जी फुटबॉल वर्ल्ड कप में नॉर्थ कोरिया जी टीम हिसो वरितो, पर हिन जी टीम 35 नंबर ते आई। पर नॉर्थ कोरिया में हुकूमत जे तरफ़ां माण्हुनि खे ॿुधायो वियो त उन्हनि जी टीम वर्ल्ड कप खटी वई आहे, जेका माण्हुनि मञी बि छॾियो छो त उन्हनि खे का ख़बर न आहे त ॿाहिरि जी दुनिया में छा थी रहियो आहे। दोस्तों, हिते मां तव्हांखे ॿी नाक़ाबिले यकीन ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त किम जोंग उन जो पीउ जो मौत 2012 में थियो। उन वक़्तु हू नॉर्थ कोरिया जो सुप्रीम लीडर हो। तव्हां यकीन न कंदो त हिन जे मरण ते रोअण नॉर्थ कोरिया जे माण्हुनि ते फ़र्ज़ करार ॾिनो वियो। हुकूमत हर जॻह ते प्रोग्राम कराया जिते माण्हुनि जो अचणु ऐं रोअणु लाज़मी हो, न त उन्हनि खे 6 महीना कैद जी सज़ा मिलणी हुई। नए अचण वारे लीडर किम जोंग उन खे बि तनक़ीद करण ते माण्हुनि खे 6 महीना कैद जी सज़ा ॿुधाई वई। दोस्तों, हिकु नॉर्थ कोरिया जे शहरी खे पासपोर्ट छा हूंदो आहे उन जी ख़बर बि न हूंदी आहे। नॉर्थ कोरिया जे शहरियुनि लाइ मुल्क खां ॿाहिरि निकिरण ते बि पाबंदी आहे। दोस्तों, नॉर्थ कोरिया में नीरी जींस पाइण ते बि पाबंदी आहे। नॉर्थ कोरिया में तव्हां अक्सर हिकु ई क़िस्म जो लिबास पातल माण्हू नज़र ईंदा, जहिड़ो लिबास उन्हनि जो लीडर किम जोंग उन पाईंदो आहे। नीरी जींस पाइण जी वजह ही आहे त हिन जे मुताबिक़ इहा अमेरिकी ताक़त खे फ़ाइदो ॾिए थी। नॉर्थ कोरिया में नीरी जींस ठहंदी ई न आहे त पाइण जो त सवाल ई पैदा नथो थिए। दोस्तों, एतिरे क़दुरु जो नॉर्थ कोरिया में को माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां वार बि नथो कटाए सघे। जी हा, तव्हांखे यकीन न ईंदो, पर इहा ॻाल्हि सच आहे। मर्दनि ऐं औरतुनि लाइ कुझु ख़ासि वारनि जी डिज़ाइन रखियूं आहिनि। तंहिंखां अलावा ही कंहिं ॿी डिज़ाइन जा वार नथा रखे सघनि, ख़ासि तौर ते वॾा वार त कंहिं सूरत में नथा रखे सघजनि। तव्हां ॾिसी सघो था त ही सभु वारनि जी डिज़ाइन हिक ई जहिड़ियूं लॻनि थियूं। नॉर्थ कोरिया में माण्हू आज़ादी सां हिकु शहर खां ॿिए शहर ताईं सफ़र नथा करे सघनि। हिते तमामु घटि माण्हुनि वटि गाॾियूं आहिनि। तक़रीबन 1000 माण्हुनि मां हिकु माण्हू वटि गाॾी मौजूदु हूंदी आहे या त का ॿी सवारी मौजूदु हूंदी आहे। दोस्तों, नॉर्थ कोरिया जा माण्हू कंहिं ॿिए मुल्क जी फिल्म बि नथा ॾिसी सघनि, ख़ासि तौर ते अमरीकी ऐं साउथ कोरियन फिल्म। जेकॾहिं तव्हां नॉर्थ कोरिया में साउथ कोरिया जी फिल्म ॾिसंदे पकिड़िजी पओ, तव्हांखे मौत जी सज़ा बि मिली सघे थी। इहो हाल गाननि जो बि आहे। नॉर्थ कोरिया जे माण्हुनि खे कहिड़ा क़िस्म जा गाना ॿुधणा आहिनि, उहो फ़ैसिलो बि उन्हनि जी हुकूमत कंदी आहे। दोस्तों, नॉर्थ कोरिया जे माण्हुनि जे लाइ ॿाहिरि मुल्क जा प्रोडक्ट्स बि न मिलंदा आहिनि। हिते कोक, केएफसी, मैकडोनल्ड्स वग़ैरह जो माण्हुनि खे इल्मु ई न आहे। नॉर्थ कोरिया में बर्गर ऐं पिज़्ज़ा बि आसानी सां नाहे मिलंदो, पर कुझु रेस्टोरेंट्स अहिड़ा आहिनि जेके उहे शयूं खपाईंदा आहिनि, पर उहे एतिरियूं महांगियूं हूंदियूं आहिनि जो आम नॉर्थ कोरियन खाई बि नथो सघे। ही रेस्टोरेंट्स उन ख़ासि मुल्क जे वज़ीरनि लाइ हूंदा आहिनि जेके नॉर्थ कोरिया में मौजूदु हूंदा आहिनि। नॉर्थ कोरिया कंहिं ॿिए मुल्क सां वापारु नाहे कंदो। गवर्नमेंट जी पॉलिसी जे करे माण्हू पंहिंजी इकोनॉमी पाण हलाईंदा आहिनि, पाण ई पोखींदा ऐं ठाहींदा आहिनि ऐं पाण ई खाईंदा आहिनि। दोस्तों, तव्हां नॉर्थ कोरिया मां कंहिं ॿाहिरि मुल्क में हुकूमत जी इजाज़त खां सवाइ
कॉल बि नथा करे सघो। 2013 में हिकु नॉर्थ कोरियन शहरी खे साउथ कोरियन में मौजूद पंहिंजे दोस्त खे कॉल करण जे जुर्म में गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। दोस्तों, नॉर्थ कोरिया में तव्हां कंहिं मज़हब खे फॉलो बि नथा करे सघो। जेकॾहिं तव्हां नॉर्थ कोरिया में कंहिं मज़हब खे फॉलो कंदे पकड़िजी पओ या तव्हां वटि का मज़हबी किताब मौजूद हूंदी, तव्हांखे सज़ाए मौत बि मिली सघे थी। दोस्तों, एतिरे क़दुरु जो नॉर्थ कोरिया में हुकूमत जे बारे में ॻाल्हाइण ते बि पाबंदी आहे, पर जेकॾहिं को शख़्स हुकूमत जे बारे में ॻाल्हि कंदे पकड़िजी पए त उनखे हिकु एजुकेशन कैंप मोकिलियो वेंदो आहे, जिते उनखे कुझु ॾींहं रखियो वेंदो आहे ऐं उनखे हुकूमत जे बारे में ॿुधायो वेंदो आहे। दोस्तों, एतिरे क़दुरु जो नॉर्थ कोरिया में हुकूमत जे बारे में ॻाल्हि करण ते पाबंदी आहे। दोस्तों, किम जोंग उन जो ॾाॾो किम टू संग जी पैदाइश 15 अप्रैल 1912 में थी। नॉर्थ कोरिया में कैलेंडर हिन जी पैदाइश खां शुरू थींदो आहे, मतिलबु त नॉर्थ कोरिया में हिन वक़्तु 2024 न हूंदो बल्कि 113 साल हलंदो हूंदो। दोस्तों, नॉर्थ कोरिया में हिकु अजीब कानून बि आहे जंहिंखे 3 जनरेशन पनिशमेंट चयो वेंदो आहे, जंहिंजो मतिलबु हीउ आहे त को हिकु माण्हू कानून जी भञकिड़ी करे त उन सां गॾोगॾु उनजे पीउ, ॾाॾो ऐं ॿारनि खे बि सज़ा ॿुधाई वेंदी आहे। इन्हनि जी सज़ा घटि हूंदी आहे, पर हिननि खे बि सज़ा सहणी पवंदी आहे। कुझु माण्हुनि जे मुताबिक़ हीउ कानून ख़तमु थी चुको आहे। नॉर्थ कोरिया में किम टू संग ऐं किम जोंग उन जा मुजस्समा बि तक़रीबन हर किलोमीटर खां पोइ नज़र ईंदा आहिनि ऐं जेकॾहिं कंहिं हिननि जी बेहुरमती कई त उन ते बि जेल थी सघे थी। उन खां अलावा नॉर्थ कोरिया में हर माण्हूअ खे हिन वक़्त जे सुप्रीम लीडर किम जोंग उन शिकिल जो बैच पंहिंजी शर्ट ते लॻाइणु लाज़िमी हूंदो आहे। दोस्तों, हिन सभु पाबंदियुनि जे करे केतिरा ई माण्हू नॉर्थ कोरिया मां भॼणु चाहिनि था, पर इहो बेहद ख़तरनाक कमु आहे। केतिरा ई माण्हू भॼी चाइना वेंदा आहिनि, वरी उतां साउथ कोरिया वेंदा आहिनि, पर हीउ कमु आसान न आहे हूंदो। हिननि माण्हुनि खे वॾो मुआवज़ो बॉर्डर जे गार्डन खे ॾियणो पवंदो आहे, जितां हिननि खे हिकु एजेंट चाइना वठी वेंदो आहे। तक़रीबन उतां माण्हू साउथ कोरिया भॼी वेंदा आहिनि। हिते मां हिकु ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त नॉर्थ कोरिया जी हुकूमत जे मुताबिक़ माण्हू वाक़ई पंहिंजे लीडर सां मोहबत कनि था ऐं उहे उन तरह ख़ुशि आहिनि। नॉर्थ कोरिया में एतिरी सख़्त पाबंदी जी वजह सां नॉर्थ कोरिया खे दुनिया जो ख़तरनाक तरीन मुल्क सम्झो वेंदो आहे ऐं किम जोंग उन खे दुनिया जो ख़तरनाक तरीन माण्हू सम्झो वेंदो आहे। तव्हांजा हिन बारे में छा ख़्यालात आहिनि, उन्हनि जो इज़हार तव्हां कमेंट में करे सघो था। दोस्तों, जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो वणी हुजे, का मालूमात मिली हुजे, त असांजे चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कंदा ऐं बेल आइकन खे ज़रूरु क्लिक कंदा त जीअं नईं अचण वारी हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। हिन वीडियो खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। पंहिंजो ख़्यालु रखंदा। अल्लाह हाफ़िज़।